बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जी हाँ दोस्तों, निगहत नाज़ जेका जलवनि जादूअनि जे हवाले सां तमामु घणी मशहूरु आहे। सिंध में निगहत नाज़ सिंधी सिंगिंग खे हिकु नओं रूप ॾिनो ऐं पंहिंजे डांस ऐं स्टाइल जे करे पूरे सिंध में मशहूरी माणी। असां अॼु निगहत नाज़ जे बारे में अव्हांखे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेके अव्हां अॼु खां पहिरियां कॾहिं न ॿुधियूं हूंदियूं। त प्यारा दोस्तों, हलूं था अॼु जे वीडियो ॾे। निगहत नाज़ खे मुमताज़ मौलाई शोबिज़ में आंदो ऐं निगहत नाज़ मुमताज़ मौलाई जे करे ही मशहूर थी, पर निगहत नाज़ जी मशहूरी ऐं मक़बूलियत मुमताज़ मौलाई खां ॾिठी न थी ऐं मुमताज़ मौलाई निगहत नाज़ जे ख़िलाफ़ थी पियो ऐं निगहत नाज़ खे ॻाइण खां रोके छॾियो। तंहिं ते निगहत नाज़ पंहिंजे परस्तारनि जी चॉइस ते ॻाइणु जारी रखियो ऐं मुमताज़ मौलाई खां अलहदगी इख़्तियार करे छॾी। जंहिंखां पोइ मुमताज़ मौलाई निगहत नाज़ खे बाक़ाइदा ख्वार करणु लॻो ऐं जिते किथे निगहत नाज़ जी बुराई करणु लॻो ऐं निगहत नाज़ खे वापसि आणण लाइ ॾाढा वस कयईं, पर निगहत नाज़ मजबूर थी करे पंहिंजे दुल नवाज़ सां शादी करण ते मजबूर थी ऐं मुमताज़ मौलाई मां जान छॾाए पंहिंजे फ़न खे टाइम ॾेई रहिया आहे। त प्यारा दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी वीडियो। यकीनन वीडियो पसंदि आई हूंदी, दोस्तनि खे शेयर कयो ऐं कमेंट करे पंहिंजे राय खां आगाह कयो। अल्लाह हाफ़िज़।